तालकी अस्पताल रोहिड़ी इंतजामिया जी नाअहलीअ सबब मरीज़नि लाइ कोस गड़बड़जी वई आहे। जिते एक तरफ़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जो ड्यूटी ते देर सां अचण मामूल बणियल आहे, त ॿिए तरफ़ गुज़िरियल 2 महीननि खां एमएस मुक़रर न थियण सबब दवाउनि जी खोट ॼाणाए इलाज लाइ अस्पताल ईंदड़ मरीज़नि खे निजी मेडिकल स्टोर जूं महांगियूं दवाऊं लिखी ॾिनियूं वञनि थियूं। उन मौके ते अस्पताल आयल मरीज़नि दाहींदे ॿुधायो त सुबुह सवेर अस्पताल पहुचूं था, पर डॉक्टर देर सां था अचनि। कलाकनि जा कलाक इंतज़ार करणो पवंदो आहे, पोइ बि सरकारी दवाउनि बदिरां ॿाहिरियां निजी मेडिकल जूं दवाऊं लिखी ॾिनियूं वञनि थियूं। इन सिलसिले में तालके अस्पताल जे अमले दवाउनि जी खोट जो कारण वक़्ती एमएस डॉक्टर रिहाना मेमण खे डीडी पावर न हुजण जो जवाबु ॼाणाईंदे चयो त एमएस खे डीडी पावर न आहिनि ॾिना विया, जंहिं करे दवाऊं ख़रीद नथा करे सघूं। एमएस नओं अचणो आहे, जीअं ईंदो इहा परेशानी दूर थी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची